दाराबहाण ऐं उन जे भरपासे जे इलाइक़नि में चोरियुनि जो आज़ार वधी वियो। मालवंत ॻोठाणा रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पुलिस अॻु निंड सुतल आहे। हिक ई राति टिमोहन भरिसां ॻोठ शाहमीर महर ऐं ॻोठ मोहम्मद खान कटोर मां चोर ट्रांसफार्मर लाहे फरार थी विया। इलाइक़े वासियुनि अलीअहमद कटोर, कुर्बान कटोर ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस खे बर वक़्तु रिपोर्ट पिणु ॾिनी, को बि खड़िते नाहे निकितो। ओॾा मुख़्तलिफ़ ॻोठाणे साफ़िन अॻियां दाहींदे चयो त असांजो ट्रांसफार्मर राति जो चोर लाहे विया आहिनि। असां दाराबहाण चौकी ते NC दाख़िल कराई आहे ऐं बिजली वारनि खे इतला ॾिनो, पर हिन वक़्तु ताईं का चुर नज़र नथी अचे। ये लग तकरीबन दारावाण में 7 किलोमीटर सा डिस्टेंस है। चौकी बाए काई पुलिस की पेट्रोलिंग न है। असांजे ॻोठ मुझे क्या ट्रांसफर रात जो तकरीबन 3 बजे लाए विया आहिनि त पुलिस वारनि ने हिन महिल ताईं इन्वेस्टिगेशन कई आहे। न माण्हू चोर ज़ाहिर थिया आहिनि। नवाबदार असांजी जेका आहे त सपोर्ट कई आहे। नवाबदार टीम हिते जेका आहे ॾिसी विया आहिनि, कुझु बि न आहे। उनजे बावजूदि असां 70,000 तकरीबन घुरनि था पिया, तव्हां ॻोठ वारा असांखे पैसा ॾियो ऐं उन खां बाद में असां ट्रांसफर तव्हांखे ॾींदासीं। असांजो 2-3 ॾींहं अॻु में ट्रांसफार्म लही वियो आहे ऐं जेको असां पुलिस खे बि इतला कयो आहे, जेको वापटा वारा आहिनि उन्हनि खे बि इतला कयो आहे। उनजे बावजूदि असांजो कुझु बि तदारक न कयो आहे। असां बिजली वारनि खे चयो आहे त जो 70,000 घुरनि था, उनजे एवज़ रिश्वत जे एवज़ पोइ तव्हांखे असां नओं ट्रांसफार्म हणी ॾींदासीं। इन जे लाइ असां जेको आहे गवर्नमेंट खे जेको अपील था कयूं त असांखे नई ट्रांसफार्म ॾिनो वञे। हिन मुताबिक़ कयो त असांजे ॻोठ खे ट्रांसफार्मर ॾेई चोरनि ऐं ॿियनि समाजी बुराइनि ते कंट्रोल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk